इन्नमल मुमिनूना इख्वतुन, जंहिंजे दिल में ईमान हुआ वो बे मुसलमान जो भाव, यो कलमे जो रिश्तो आ। ऐं हदीस में नबी सही फरमायो अल मुस्लिमु अखुल मुस्लिम, मुसलमान बे मुसलमान जो भाव, ईमानी रिश्तो। एक शख्स सवाल कयो त तव्हां चओ था हर मुसलमान बे मुसलमान जो भाव आ, पोइ जेकी औरत कंहिंजी घरवारी आ, छा उहा भी पंहिंजे मुड़स जी भेण आ? हालांकि ज़ाल खे सिर्फ भेण चवण सां रिश्तो ख़राब थींदो आ, निकाह ख़तरे में आ। तव्हां चओ था हर मुसलमान बे मुसलमान जो भाव आ, पोइ घरवारी भेण थी वई। पर इन शइ खे समझजे त अल्लाह से दुनिया में जेके रिश्ता पैदा कया आहिनि उहे नसबी रिश्ता अलग आहिनि, रूहानी रिश्ता अलग आहिनि ऐं ईमानी रिश्ता अलग आहिनि। नसबी एतबार सां उहा औरत तव्हांजी घरवारी आ, पर ईमानी एतबार सां उहा औरत तव्हांजी भेण आ, कलमे जे एतबार सां। छो त जंहिं इंसान कलमो पढ़ियो आ, जंहिंजे दिल में ईमान हुआ, चाहे मर्द हुजे या औरत, उन्हनि जो पाण में रिश्तो भाव वारो आ। निकाह तॾहिं ख़राब थींदो आ जॾहिं नसबी एतबार सां को शख्स पंहिंजी घरवारी खे भेण सॾे, ईमानी एतबार सां न।